हिकु ज़मानो हुयो जॾहिं स्क्रीनियूं आम न हुयूं पर बेहद ख़ुशियूं हुयूं। हिन नंढड़ी मशीन जंहिं सवें ॿारनि खे ख़्वाब ॾेखारिया, इहा सिर्फ़ फिल्म न हुई पर हिकु अहसासु, हिकु निरालो तजुर्बो हो। ॾिसो बेनज़ीर जी मज़ार, बोलो पंहिंजी नानीअ ॾे फ़ोन थो करे, बोलो ॾिसो शींहुं ॾिसो, शिकारी शींहं जो शिकार था कनि कराची के लपटन रोड 3 तलवार, कराची ॾिस नांग ॾिसो नांग नूर जो जहिड़ो। तस्वीरुनि जी जादुई दुनिया जंहिंमें हर ॿार पंहिंजो ख़्वाबु ॾिसंदो हो। इहे माण्हू जेकी वक़्त सां गॾु रंगीन यादुनि जा मुहाफ़िज़ बणिया, न सिर्फ़ फिल्मियूं पर जज़्बा, तजस्सुस ऐं निरालो तजुर्बो। अॼु बि कंहिं घिटीअ जी कुंड ते इहो जादू ज़िंदा आहे, बसि सिर्फ़ अखियुनि जे ज़रिए ॾिसण लाइ तयारु थियो। दोस्तो, छा इन मशीन ज़रिए अव्हां बि पंहिंजी अखियुनि सां ख़्वाब ॾिठा? कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो।